बिशाह दंबूरा चौक ते पीर जे होटल मालिक खादिम शाह ऐं हुसैन मल्हा ख़ालिद हुसैन लाशरी तरफ़ां शहर जे मुख्य चौराहे दंबूरा चौक ते ज़ाहिरनि अक़ीदतमंदनि मुरीदनि बांधेड़नि लाइ थधे मिठे पाणी जी सबिल जो स्टॉल लगाए छॾियो। ज़ाहिरनि ऐं शहरियुनि पारां दुआउनि जो सिलसिलो जारी। इन मौक़े ते ज़ाहिरनि ऐं मक़ामी शहरियुनि जो चवणु हो त जेको कमु टाउन इंतिज़ामिया बिशाह खे करणु घुरिजे हा उहो कमु आम शहरी करे रहिया आहिनि। उन शदीद गर्मी में निठण उस में ज़ाहिरनि अक़ीदतमंदनि शहरियुनि जी ख़िदमत लाइ थधे मिठे पाणी जी सबिल लॻाए सवाबदारी जहिड़ो अनेक कम करे रहिया आहिनि। टाउन इंतिज़ामिया बिशाह खे पंहिंजो बंदि पियल अखियूं खोलणु घुरिजनि ऐं तंबूरा चौक ते थधे मिठे पाणी जी सबिल जो स्टॉल लॻाए ज़ाहिरनि अक़ीदतमंदनि शहरियुनि जे हिन शदीद गर्मी में सहूलियत फराहम कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।